अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, प्रोग्राम सही राह में मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशहरी ताहिरी। सही राह जे सफ़र में अॼु 18 प्रोग्राम में पाण गॾु आहियूं। अॼोके माफ़ कंदा 19 प्रोग्राम आहे सही राह जे सफ़र जो। 19 प्रोग्राम में अॼु जो मौज़ू आहे ॿी शादीअ जा शरई उसूल। दोस्तों, मामूल जीअं अॼु असांजे हिन 19 प्रोग्राम जो ख़ासि सनाख़्वां आहे मोहतरम जनाब इसरार हैदर मेमन ताहिरी साहब। जी दोस्तों, कोशिशि कंदा आहियूं तव्हांजे लाइ अहिड़ा मौज़ू खणी अचूं, अहिड़नि मौज़ूअनि ते ॻाल्हाइजे जन मौज़ूअनि ते ख़ासि करे असांजा उलमाए किराम मेंबर ते जुमे जी नमाज़ में या आम तक़रीर वाइज़ में नथा ॻाल्हाए सघनि। छो त हर माण्हूअ जी तबीयत, हर माण्हूअ जो फ़िकिर, हर माण्हूअ जी सोच अलॻि अलॻि आहे ऐं असांजे उलमाए किराम खे वरी उन मेंबर जे तक़द्दुस जी तज़ीम जो ख़्यालु रखिणो पवे थो ऐं उन मौज़ूअ जे मुनासिबत सां के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मेंबर ते वेही माण्हू नथो करे। मूं कोशिशि कई आहे त सोशल मीडिया जे हिन ज़रिए सां अव्हां ताईं अहिड़ा मौज़ू, अहिड़ियूं ॻाल्हियूं हुक़ूक़ुल इबाद जे हवाले सां अॼुकल्ह असां अव्हां बानहनि जा जेके हक़ आहिनि उहे विसारे छॾिया आहिनि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे अल्लाह जा हक़ त ॿुधाया आहिनि, पर उन्हीअ सां गॾोगॾु बानहनि जा जेके हक़ आहिनि, हिकु इंसान जा ॿियनि इंसाननि ते हक़ आहिनि, ज़िंदगी गुज़ारण जा उसूल कहिड़ा आहिनि, तौर तरीक़ा कहिड़ा आहिनि, इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते मुंहिंजे आका रहमत वारे हबीब असांखे रस्तो ॾेखारियो आहे, सही राह ॾेखारी आहे। दोस्तों, सही राह जे सफ़र 19 प्रोग्राम में ॿी शादीअ जे शरई उसूलनि ते पाण अॼु ॻाल्हि ॿोल कयूं पिया ऐं अॼोके प्रोग्राम जे अंदरि बहितरीन सनाख़्वां आहिनि मोहतरम इसरार हैदर मेमन ताहिरी साहब जन। दोस्तों, असां अव्हां ॾिसूं था मुआशरे जे अंदरि नज़र फेराए त हिंदुनि में इहा रस्म आहे त जेकॾहिं हिकु ज़ाल हुजे त ॿी शादी न कंदा आहिनि ऐं इहा ज़हनियत बज़ मुस्लमान क़बीलनि में बि ॾिठी वञे थी। हिकु ज़ाल हूंदे ॿी शादी खे ऐब सम्झो वञे थो, हालांकि अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फ़रमायो आहे त फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिदह। सूरह निसा में अल्लाह ताला फ़रमायो त निकाह में आणियो जेके औरतूं तव्हांखे पसंदि हुजनि, ॿ ऐं टे ऐं चार, पोइ जेकॾहिं टिजो बराबरी न रखी सघंदव त हिकु ई रखो। दोस्तों, आयत करीम जे अंदरि अल्लाह पाक मर्दनि खे खुली इजाज़त ॾिनी आहे ॿ चार शादियूं भली कयो, पर हिकु शर्त आहे अदुल जो, बराबरी जो। अगरि बराबरी नथा करे सघो त हिकु ई काफ़ी आहे।
हज़रत सईद बिन जबीर रदी अल्लाह अन्हु खे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह अन्हुमा फ़रमायो त तो शादी कई आहे? चयाईं त न। फ़रमायाईं शादी कर, फ़इन ख़ैर हाज़िहिल उम्मते अक्सरुहा निसा। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। मुंहिंजे आका फ़रमायो त हिन उम्मत जा भला उहे आहिनि जेके घणियुनि ज़ालुनि वारा आहिनि। दोस्तो, दुनिया में को बि नबी अहिड़ो न आयो जंहिं शादी न कई हुजे सवाइ हज़रत यहया ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे। सो हज़रत यहया निकाह कयो हुयो, पर शादीअ खां अॻु दुनिया खां पर्दो फ़रमाए वियो। बाक़ी हज़रत ईसा अलैहिस्सलाम अञा ज़िंदह आहे। जॾहिं क़यामत क़रीब थींदी त आसमान तां लहंदो, ज़मीन ते रहंदो, शादियूं कंदो, ॿारनि औलाद वारो थींदो, पोइ दुनिया तां पर्दो फ़रमाईंदो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फ़रमायो, वलक़द अरसलना रुसुलम मिन क़ब्लिक वजअलना लहुम अज़वाजम व ज़ुर्रिय्यह। ऐं बेशक असां सोना मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां अॻु में जेके बि रसूल मोकिलिया हुआ उन्हनि लाइ असां ज़ालूं ऐं औलाद बि कया हुआ। अंबिया किराम शादियूं कयूं ऐं माण्हुनि खे अज़दवा जी ज़िंदगी जा मामलात सेखारियाऊं। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह अन्हु फ़रमायो त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, 6 शयूं नबीअनि जे सुन्नतुनि मां आहिनि। अल हयाओ वल हिल्मो वल हजामतो वस्सिवाको वत्तअत्तरो व कसरतुल अज़वाज। यानी सभ खां पहिरीं हया नबीअनि जे सुन्नतुनि मां आहे, ॿियो बुर्दबारी नबीअनि जे सुन्नत मां आहे, टियों सिंगियूं लॻराइण नबीअनि जे सुन्नत मां आहे, चोथों ॾंदण ॾियणु, पंजों अतुर यानी ख़ुशबू लॻाइण, ऐं छहों घणियूं घर वारियूं रखणु, शादियूं करणु। उन्हनि 6 शयुनि ते ग़ौर कजे त दुनियावी ज़िंदगी जी आसाइश, ज़ेबाइश, सुकून, सुरूर, सिहत सभु उन्हनि ई शयुनि में रखायल आहे। दोस्तो, सोणे मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी उम्मत लाइ बहितरीन नमूनो आहे। क़ुरान पाक फ़रमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। बेशक तव्हांजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो आहे। जॾहिं हबीब किबरिया सोणे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असां लाइ बहितरीन नमूनो आहे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिक खां वधीक शादियुनि करण वारो जेको अमल आहे, वरी उन्हनि सां सुहिणो सलूक करणु, इहो सभु उम्मत जी तइलीम ऐं तरबियत लाइ बहितरीन नमूनो आहे। जॾहिं पाण करीमनि घणियूं शादियूं कयूं त इहा महबूबनि जी सुन्नत थी पई, न के बिदअत। इन खां पोइ हीअ ॻाल्हि बि क़ाबिल फ़हम आहे त सोणे सरदार मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु हिकु बीबी कुंवारीअ सां शादी कई हुई, बाक़ी सभु घर वारियूं रनड़ हुयूं, बेवा हुयूं। इहा बि हिकु तइलीम हुई त बेवाह रनड़ औरतुनि जी शादीअ खां उज़ुर ऐं आर न कयो। उन शादी में पाण ॿीणो सवाबु आहे, हिकु शादी जो अजुर, ॿियो बेवाह जे सहारे जो सहारो बणिजणु। यानी कंहिं बेसहारा खे सहारो ॾियणु अल्लाह जी रज़ा वास्ते, इहो बि तमामु वॾो अजुर ऐं सवाबु आहे। दोस्तो, प्रोग्राम सईं राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 19हों प्रोग्राम आहे ऐं मौज़ू आहे ॿी शादीअ जा शरई उसूल। अॼोके हिन प्रोग्राम जो ख़ासि सनाख़ा आहे मोहतरम इसरार हैदर मेमण ताहिरी साहब। अचो त इसरार हैदर जे हिन ख़ूबसूरत आवाज़ में सरकार जी सना ॿुधूं ऐं वरी इन ई मौज़ूअ ते पाण गॾिजूं था।
सरकार आवां जायूं हिन दरे दग मारने जा हो दरमान भी आयो हिन दरे दग मारने जा हो दरमान भी आयो साहिब सखावत जा हो सुल्तान भी आयो इकराम भी आयो एहसान तवी आयो इकराम भी आयो एहसान तवी आयो ही अखड़ियूं झुकियल घोड़नि सां भरियल साम्हूं जो बीठा आयूं जो कुछ बि आयूं जहिड़ा बि आयूं सरकार आवां जायूं हसनैन जे सदके में हो बातुन जी बारी हसनैन जे सदके में हो बातुन जी बारी दीदार थिए आका का कलब करारी दीदार थिए आका का कलब करारी उनवा मन जो इमदाद लगारी थे हे नूर अज़ल आला अफ़ज़ल हे नूर अज़ल आला अफ़ज़ल साम्हूं जो बीठा आयूं जो कुछ बि आयूं जहिड़ा बि आयूं सरकार आवां जायूं जो कुछ बि आयूं जहिड़ा बि आयूं सरकार आवां जायूं ए खत में रुस मौला सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह ए ख़त्म रसुल मौलाए कुल
बेहतरीन आवाज़ सना खां, इसरार हैदर, मेमन ताहिरी साहब जन जो, इमदाद लिगारी जो तमाम ख़ूबसूरत सिटरों, बेहतरीन तख़युल, शानदार तख़युल। अल्लाह करीम शल पंहिंजे महबूब जी असां मां सभिनी खे मुहब्बत अता फ़रमाए। दोस्तों, सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 19हों प्रोग्राम आहे ॿी शादीअ जा शरई उसूल, अॼोके हिन प्रोग्राम जो मौज़ू आहे। ऐं गॾोगॾु सुहिणे सना ख़्वां मोहतरम इसरार हैदर जी सना ख़्वानी संदसि आवाज़ में हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सना ख़्वानी उन जे आवाज़ में ॿुधूं पिया। दोस्तों, तव्हां किताबनि में पढ़ियो हूंदो, उलमा खां ॿुधो हूंदो त हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम, इमाम हसन बिन अली रज़ी अल्लाह अन्हु घणा निकाह कया। तां जो पंहिंजी ज़िंदगी में 200 खां वधीक ज़ालुनि सां निकाह कयाऊं। बाज़ वक़्तु हिक ई वक़्त में चइनि ज़ालुनि सां निकाह कंदा हुआ, कॾहिं हिक ई वक़्तु चइनि खे तलाक ॾींदा हुआ ऐं ॿियनि सां निकाह करे वठंदा हुआ। हिकु ॾींहुं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह अन्हु अब्दुर्रहमान बिन हारिस बिन हशाम वटि विया, जेको मदीने जो फ़क़ीह ऐं रईस हो। इमाम हसन जो तमामु घणो एज़ाज़, तज़ीम ऐं तकरीम कयईं। पंहिंजी जाइ ते विहारियईं। अर्ज़ु कयईं, तव्हां मूं ॾांहुं नियापो कयो हा, तव्हां हाज़ुर थी वञा हा। पाण फ़रमायूं, ज़रूरत मूंखे हुई, इन लाइ आउं पाण आयुसि। अर्ज़ु कयईं, कहिड़ी ज़रूरत आहे? फ़रमायाऊं, तुंहिंजी न्याणीअ जो संग वठणु आयो आहियां। हज़रत अब्दुर्रहमान फ़रमायो, अर्ज़ु कयो त रूए ज़मीन ही काइनात जेका आहे, उन्हीअ ते तव्हां खां वधीक ॿियो को बि महबूब न आहे। तव्हां ॼाणो था त मुंहिंजी न्याणी मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। तव्हां तलाक घणी ॾींदा आहियो, मथां मुंहिंजी न्याणी खे तलाक ॾियो ऐं न्याणी जी मुहबत सबबु तव्हां सां मुहबत में फ़र्क़ु न अची वञे। तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिगर जा टुकड़ा आहियो। तव्हांजी मुहबत मुंहिंजो ईमान आहे। तव्हां शर्त कयो त मुंहिंजी न्याणी खे तलाक न ॾींदव, मां अॼु ई उन जो निकाह अव्हां सां कयां। पाण ख़ामोश थी उथी हलिया विया ऐं फ़रमायूं त अब्दुर्रहमान जी मर्ज़ी हुई त पंहिंजी न्याणी मुंहिंजे गिचीअ जो तोक बनाए। दोस्तों, हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह अन्हु जे तलाक ॾियण वारी आदत खां तंग थी हिकु ॾींहुं मिंबर ते बीही ख़ुतबो ॾिनो त मुंहिंजो पुटु हसन तलाक ॾेई थो छॾे। तव्हां पंहिंजूं न्याणियूं उन खे न ॾियो। हमदान जी क़ौम मां हिकु शख़्स उथी बीठो। अर्ज़ु कयईं, ए अमीरुल मोमिनीन, ख़ुदा जो कसम, इमाम हसन अलैहिस्सलाम जेतिरनि सां निकाह कंदो, असां पंहिंजूं न्याणियूं उन खे ॾींदा रहंदासीं। पोइ संदसि मर्ज़ी रखे या जुदा करे, असांजा बच्चा सुहिणे इमाम हसन तां क़ुर्बान आहिनि। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा ख़ुशि थी फ़रमायो त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला मूंखे जन्नत जो दरबान कंदो त हमदान वारी क़ौम मां कंहिंखे ॿाहिरि न छॾींदुसि, सभिनी खे जन्नत में मोकिलींदुसि। हज़रत मुग़ीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह अन्हु 80 औरतुनि सां निकाह कयो हो। सहाबे किराम मां घणा 3-4 शादियूं कंदा हुआ। 4 घर वारनि वारा हुआ। 2 घर वारनि वारनि जो त शुमार ई न हुयो। हज़रत सफ़ियान बिन अय्यन रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त घणियूं शादियूं दुनियादारी न आहे, असुल में दुनिया आहे अल्लाह खां गाफ़िल थी वञणु। चीस्त दुनिया अज़ ख़ुदा गाफ़िल बुदन, ने क़ुमाशो नुकर फ़र्ज़ंद ज़िन। दुनिया अल्लाह खां गाफ़िल थियण जो नालो आहे। सोन चांदी, ज़ालूं, ॿार बच्चा दुनिया न आहे। जेकॾहिं अल्लाह जी यादि दिलि में हुजे, अल्लाह जो ख़ौफ़ क़ल्ब व बातिन में हुजे, अदुल ऐं इंसाफ़ सां ज़िंदगी गुज़ारे, त उन लाइ 4 शादियूं बि इबादत आहिनि।
जी दोस्तो, प्रोग्राम सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं ऐं हीउ प्रोग्राम अव्हां जे लाइ रोज़ाना सुबुह जो 7 वॻे खां कोशिशि कंदा आहियूं त पेश कयो वेंदो आहे ऐं इन्हीअ मरहले में अॼु अव्हां सां 19हों प्रोग्राम जेको आहे सो शेयर कयूं पिया, अव्हां जे समाअतुनि ताईं हीउ 19हों प्रोग्राम पहुचायूं पिया ऐं इन इरादे सां त अल्लाह करीम असांखे अव्हांखे सभिनी खे पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात जे हुकुमनि जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। यकीनन दोस्तो, असां अव्हां जंहिं ज़माने में रहूं था, जंहिं मुआशिरे में रहूं था, उन मुआशिरे में हुकूकुल इबाद जो बि असांखे अल्लाह जे हबीब महबूब रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हुकुम फ़रमायो आहे। हाणे अॼोको जेको मौज़ू आहे ॿी शादीअ जा शरई उसूल, त हाणे माण्हू सम्झंदा आहिनि त ॿी शादी तॾहिं कजे जॾहिं पहिरीं मां औलाद न हुजे, या पहिरीं में को ऐब हुजे, या पहिरीं मलूक मोचारी न हुजे, वग़ैरह वग़ैरह अहिड़ा खोड़ सारा माण्हू अहवाल कंदा आहिनि। जेकॾहिं को माण्हू शादीशुदा हुजे ऐं औलादी बि हुजे, ॿी शादी जी ॻाल्हि कंदो आहे, यकदम माण्हू हुनखे मलामत कंदा, मियां अहिड़ी सुठी ज़ाल हूंदे, औलाद हूंदे, ॿी शादीअ जी तोखे कहिड़ी ज़रूरत आहे। हालांकि उन्हनि नादाननि खे इहा ख़बर नाहे त घणियूं शादियूं करणु पैगम्बरनि जी सुन्नत आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा ख़दीजतुल कुबरा रदी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात बैदि हज़रत आयशा सिद्दीक़ा ऐं हज़रत सौदा बिन्त ज़मा रदी अल्लाह अन्हुमा सां शादी कई। महबूबनि करीमनि खे सैयदा ख़दीजा मां औलाद बि हुयो ऐं सैयदा आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाह अन्हा सां साणनि तमामु घणो प्यार बि हो। उन जे बावजूद बि सैयदा आयशा जी मौजूदगी में पाण 7 बीबियुनि सां निकाह कयो। दोस्तो, अल्लाह ताला क़ुरान पाक में फ़रमायो फ़नकिहू मा ताब लकुम मिनन निसा आहे। अल्लाह ताला फ़रमायो निकाह में आणियो जेके औरतूं तव्हांखे पसंदि हुजनि। ताब जो लफ़्ज़ ॿुधाए थो त दिलि घुरे त शादी जे बावजूद बि शादी करणु जाइज़ ऐं मुबाह आहे। हज़रत उमर फ़ारूक रदी अल्लाह अन्हु पंहिंजी न्याणी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रदी अल्लाह अन्हु खे ॾियणु चाही। हालांकि हज़रत अबू बकर खे उम्मे रोमान नाले ज़ाल हुई, ॿार बि हुया। पोइ वरी हज़रत उस्मान खे अछियाईं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ख़ुदि पाण बीबी हफ्सा रदी अल्लाह अन्हा जो संग घुरियो। हालांकि हुज़ूर अलैहिस्सलाम जे निकाह में हज़रत आयशा सिद्दीक़ा बि मौजूदु हुई। इन तरह सां ॿी शादीअ लाइ इहो बि शर्त नाहे पहिरीं ज़ाल खां इजाज़त वठे। अगरि पहिरीं ज़ाल जी रज़ा ख़ुशी हुजे त बहितर, पर जेकॾहिं नाराज़ हुजे ऐं मुड़ुस ॿी शादी करे त बि जाइज़ आहे, छो त औरत किथे राज़ी थींदी त किथे उन्हीअ जे मथां किथे पहाज पवे। त दोस्तो, हदीस पाक में आहे त औरत जे मथां जबल अची वञे त बि उनखे एतिरो ॾुखियो न लॻंदो जेतिरो पहाज ॾुखी लॻे थी। त यकीनन अव्हां हिन मुआशिरे जे अंदरि रहो था ऐं मुआशिरे जे सभिनी हालतुनि खां वाक़िफ़ु आहियो त अॼुकल्ह छा वहे पियो, छा वापरे पियो। असां फैशन में काहे पिया आहियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान अमल खे छॾे ॾिनो आहे। दोस्तो, घणा माण्हू जॾहिं ॿी शादी कंदा आहिनि त पहिरीं ज़ाल उन्हनि खां विसरी वेंदी आहे। शादीअ जी ख़ुशीअ में नमाज़, जमायत ऐं नेकीअ जे कमनि में बि सुस्त थी वेंदा आहिनि। हालांकि उन्हनि खे लाज़िम आहे त अल्लाह जी नई नेमत मिलण ते वधीक अल्लाह जा शुक्रगुज़ार थियनि ऐं वधीक अल्लाह ताला जी इबादत कनि ऐं अॻी घरवारी जेका ॾुखारी आहे उन सां वधीक क़ुर्ब, मुहबत ऐं शफ़क़त जो इज़हार करे उन्हीअ जे हियांव खे छंडो हणनि। दोस्तो, हुज़ूर जी ज़िंदगी असांजे लाइ बहितरीन नमूनो आहे। जंहिं ॾींहुं हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदा ज़ैनब बिन्त जहश रदी अल्लाह अन्हा सां शादी कई त पाण वलीमो कयाऊं। माण्हुनि मानी ऐं गोश्त ड्रहो करे खाधो। पोइ पाण ॿियनि घर वारनि उम्महातुल मोमिनीन जे हुजरनि ॾांहुं निकिता, यानी अञा पंहिंजी कुंवार ॾांहुं न विया, सभ खां पहिरीं घर वारनि ॾांहुं विया। ईअं कयूं जीअं शादीअ वारी राति जे सुबुह जो संदन दस्तूर हूंदो हो।
पाण हर हिक जे घर में आया, उन्हनि ते सलाम कयऊं, उन्हनि लाइ दुआऊं घुरियऊं ऐं बीबियुनि बि हुज़ूर ते सलाम कयो ऐं दुआऊं घुरियूं। छा त ज़िंदगी जो तरीक़ो आहे। दोस्तो, सही राह जे सफ़र में 19 प्रोग्राम ॿी शादीअ जा शरई उसूल। हाणे अव्हांखे अदुल ऐं इंसाफ़ जे मुतालिक़ अल्लाह जे कलाम ऐं हुज़ूर जे अहादीस मञा ॿुधाईंदासीं त उहे छा आहिनि। इन खां अॻु अचो त इसरार हैदर जे ख़ूबसूरत आवाज़ में सना ॿुधी वठूं। पे पहुंची
सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। इसरार हैदर जे ख़ूबसूरत आवाज़ में छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो। दोस्तों सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। 19हों प्रोग्राम आहे ऐं ॿी शादीअ जा शरई उसूल अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे। दोस्तों घणियूं शादियूं करणु उन्हनि जे विच में अदुल ऐं इंसाफ़ करणु वॾी आज़माइश आहे। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमायो वलन तस्ततिउ अन तअदिलु बैन निसाए वलौ हरस्तुम फला तमीलु कुल्लल मैल फतज़रूहा कल मुअल्लक़ति व इन तुस्लिहु व तत्तक़ू फ़इन्नल्लाह कान गफ़ूरर रहीमा। ऐं असुल नथा ताक़त रखो तव्हां ज़ालुनि जे विच में अदुल करण जी, तोड़े जो तव्हां इन ॻाल्हि जो हिर्स बि रखो। पोइ तव्हां हिकु ज़ाल ॾांहुं सभ जो सभु लाड़ो न कयो जो ॿी ज़ाल खे लड़कियल बनाए छॾियो। ऐं जेकॾहिं सुलह कयो ऐं परहेज़गारी कयो त बेशक अल्लाह पाक बख़्शणहार ऐं वॾी बाज वारो आहे। वलन तस्ततिउ अन तअदिलु। दोस्तों इहा इंसानी तबीयत ऐं फितरत आहे ऐं दिलि जो मामिलो आहे। दिलि कंहिं हिकु तरफ़ वधीक रग़बत रखंदी आहे, क़ल्ब ऐं बातिन पंहिंजे वस में न हूंदो आहे। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो त तव्हां कोशिश जे बावजूद बि ज़ालुनि जे विच में अदुल नथा करे सघो। इहा ॻाल्हि तव्हांजे वस में ई न आहे जो ॿिन्ही सां बिल्कुलु हिकु जहिड़ो हलो। रब करीम फरमायो त भला हाणे ईअं न कयो जो हिकु ज़ाल ॾांहुं जेका तव्हांजी दिलि आहे, जंहिंसां अव्हांजी दिलि आहे, जेका अव्हांखे प्यारी आहे, उन ॾांहुं बिल्कुलु अहिड़ो मुतवजह न थी वञो जो ॿीअ खे लड़कियल रखो। कल मुअल्लक़ लड़कियल या क़ैदियाणी, लटकियल वांगुरु न ज़मीन ते न आसमान ते न मुड़स वारी न तलाक वारी न शादीशुदा न गैर शादीशुदा। अहिड़ो ज़ुल्म न कयो। अल्लाह जो कलाम थो फरमाए व अन तुस्लिहु। ऐं जेकॾहिं तव्हां इस्लाह कयो, हाणे इस्लाह जो ज़िक्र थिए थो, यानी जंहिं ज़ाल सां तव्हांजी पवत न आहे, उन जा जेकी तव्हां हक़ भॻा आहिनि, खाधे पीते में, वारे करण में जेकी तव्हां खां ज़ियादतूं थियूं आहिनि, उन्हनि जो ख़्यालु कयो ऐं उन जो एहतिसाब कयो। अल्लाह ताला फरमायो वतत्तकू, ऐं ड्रिजो ज़ुल्म ऐं ज़्यादती खां। सफ़ा हिकिड़ी ॾांहुं जेको मुतवजह थी ॿी खे विसारे वेठा आहियो, उन खां बाज़ अची वञो। फ़इन्नल्लाह कान गफ़ूर रहीमा, त पोइ बेशक अल्लाह तबारक व तआला बि तव्हां जूं ज़्यादतियूं माफ़ कंदड़ ऐं रहमत कंदड़ आहे। तव्हां इस्लाह जी कोशिश कयो त अल्लाह जी बि तव्हां सां मदद, रहमत ऐं मग़फ़िरत शामिल हाल हूंदी। दोस्तों ॿीअ सां ज़ुल्म करे वरी माण्हू तस्बीहूं पढ़े, तहज्जुद पढ़े, इशराक पढ़े, नफ़िल पढ़े, हज उमरा कंदो, वते मग़फ़िरत तलब कंदो। अल्लाह जो क़ुरान ईअं नथो चवे। रब थो फरमाए तव्हां ॿीअ सां इस्लाह कयो, यानी उन्हीअ खे बि पहिरीं उहो हक़ ॾियो, उन खां पोइ मूं रब ॾांहुं रुजू कयो, मुंहिंजी दरबार में अचो त मां रब तव्हांखे तॾहिं बख़्शींदुसि जॾहिं अव्हां मुंहिंजी उन बानी यानी पंहिंजी ॿी घर वारीअ खां इस्लाह मुस्लिह थी करे मुस्लिह पसंदि थींदव, इस्लाह पसंदि थींदव, उन जी ज़्यादती खे बख़्शराईंदव। हाणे सवाल पैदा थो थिए त इहो अदुल कहिड़ो आहे जंहिं लाइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमायो त वलन तस्ततिउ अन तअदिलु बैन निसाए वलौ हरस्तुम। तव्हां कोशिश जे बावजूद बि ज़ालुनि जे विच में अदुल नथा करे सघो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त अदुल मां मुराद लाज़िम न आहे त जेतिरा भेरा हिकु ज़ाल सां मख़सूस मुलाक़ात करे ओतिरा ई भेरा ॿी सां बि। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त अदुल मां मुराद सुहबत ऐं मुहबत आहे।
लाज़िम न आहे जेतिरी हिक सां मुहबत हुजे ॿी सां बि ओतिरी मुहबत हुजे। दोस्तों, छो त मुहबत दिल जी कैफ़ियत आहे। दिल अल्लाह जे हथ में आहे। मुजाहिद फरमायो त अब्दुल मां मुराद मुहबत आहे। तफ़सीर दुर्र मंसूर में आहे त हीअ आयत हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा जे बारे में नाज़िल थी हुई, छो त सोना महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा सां वधीक मुहबत रखंदा हुआ। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमायो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़सिमु बैन निसाइही फ़यअदिलु सुम्मा यक़ूलु अल्लाहुम्मा हाज़ा क़िस्मी फ़ीमा अमलिकु फ़ला तलुमनी फ़ीमा तमलिकु वला अमलिकु। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि जे विच में हर चीज़ में अदुल कंदा हुआ, खाधे पीते, राति रहण, ख़र्च पखे में। पोइ फरमाईंदा हुआ, ए अल्लाह, हीअ विरासत आहे जेका मुंहिंजे वस में आहे, पोइ इन ॻाल्हि ते मूं ते मलामत न कजांइ जेका तुंहिंजे वस में आहे, यानी मुंहिंजे वस में न आहे, उहा दिलि आहे, दिलि जी मुहबत आहे। हुज़ूर फरमायो, मुंहिंजा मौला, इहा मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, दिलि में मुहबत पैदा करण वारो तूं आहीं। पोइ उहा मुंहिंजी पहिरीं घरवारीअ जे मुतालिक़ दिलि में मुहबत करी पैदा मुंहिंजा मौला, या आख़िरी पोईं घरवारीअ जे। हज़रत हसन फरमायो त अब्दुल मां मुराद अल मुहादिस वल मजालिसतु वन नज़रु इलैहिन, कचहरी करणु, गुफ़्तगू करणु, मुहबत भरी नज़र सां निहारणु। लाज़िम न आहे त हर हिक ज़ाल सां हिक जेतिरी कचहरी कई वञे, ईअं करणु इंसान जे वस में ई न आहे। दोस्तों, इब्न क़दामा फरमायो त अहले इल्म हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त सोहबत में बराबरी करणु वाजिबु न आहे, छो त सोहबत शहवत ऐं मुहबत दिलि जे कैफ़ियतुनि मंझां आहे। उन में बराबरी करणु पंहिंजे वस में न आहे, छो त दिलि कंहिं ज़ाल सां वधीक ऐं कंहिं सां घटि हूंदी आहे। दिलि खे ज़बरदस्ती हिक तरफ़ आणे नथो सघिजे। मथे अवां हदीस ॿुधी मुंहिंजे आका जी त हुज़ूर फरमायो, दुआ घुरी मुंहिंजा मौला, दिलि में मुहबत पैदा करणु तुंहिंजो कमु आहे। दोस्तों, अल अदलु वाजिबुन फिल मअकल वल मशरब वल मलबस वल मस्कन वल मबियत वला यजिबुल अदल फ़ीमा सिवाहो कल महब्बत वल जिमाअ। ॿिनि या वधीक ज़ालुनि जे विच में हिननि शयुनि में अदुल यानी हिक जहिड़ाई करणु वाजिबु आहे। सभ खां पहिरीं खाइण में सभिनी खे हिकु जहिड़ो खाराए, ईअं न करे जो हिकु ज़ाल बोड़ पुलाउ वेठी खाए, ॿी ज़ाल दाल मानी ते गुज़ारो करे। ॿियो, पीअण में सभिनी ज़ालुनि खे हिकु जहिड़ो पीआरे, ईअं न करे जो हिकिड़ी ज़ाल शरबत रूह अफ़ज़ा पीए ऐं ॿी खे नलके जो गरम पाणी पियो मिले। लिबास में सभिनी खे हिकु जहिड़ो लिबास पाराए, जेकॾहिं दिलि प्यारी ज़ाल खे 50 रुपया वाल वारो लिबास ढकाए थो, ॿीअ खे बि अहिड़ो ई कपिड़ो वठी ॾिए। ऐं राति रहणु सभिनी ज़ालुनि सां वारो कजे, हिकु ज़ाल वटि हिकु राति त ॿी वटि बि हिकु राति ई रहे, हिकु वटि हफ़्तो त ॿी वटि बि हफ़्तो। इन तरह वक़्त जी विरासत बि बराबरी वारी करणु खपे। ऐं पंहिंजो घर में सभिनी ज़ालुनि खे हिकु जहिड़ो घरु ठाहे ॾियणु घुरिजे। हिकिड़ी ज़ाल बंगलनि में, ॿी वरी कखाई झुॻीअ में, त इहो बि निहायत ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे। इन्हनि 5 शयुनि खां सवाइ ॿियनि शयुनि जहिड़ोक मुहबत, उल्फत, सोबत, कचहरी में हिकु जहिड़ाई करणु वाजिबु न आहे। इन्हनि शयुनि में पंहिंजे वसां हर कोशिशि कंदो रहे, पोइ जेकॾहिं घटि वधाई थी वई त माफ़ आहे। बाक़ी मथियनि 5 शयुनि में जेके मूं अव्हांखे ॿुधायूं, घटि वधाई करण वारो अल्लाह पाक वटि गुनहगार आहे ऐं आख़िरत जी सज़ा जो हक़दार आहे। दोस्तों, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, मदीने वारे ताजदार फरमायो, मन कान लहू इमरातान फ़माल इला अहदिहिमा जाअ यौमल क़ियामत
वशिक़हू माइलुन। अबू दाऊद जी हदीस पाक रवायत कयल आहे त जंहिं माण्हू खे 2 ज़ालूं हुयूं, पोइ उन्हनि मां हिक ॾांहुं वधीक माइल रहियो, ॿीअ जा हक़ अदा न कयाईं, त उहो माण्हू क़यामत वारे ॾींहुं इन हाल में ईंदो जो उन जो हिकु पासो सुकल हूंदो। अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। ज़ालुनि जे विच में अदुल करणु लाज़िम आहे, छो त हिक खां वधीक शादियुनि लाइ अल्लाह पाक शर्त रखियो आहे अदुल जो। जेकॾहिं अदुल करे सघो त पोइ वधीक शादियूं कयो। रब फरमायो फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिद। पोइ जेकॾहिं डिॼो था त तव्हां अदुल न करे सघंदव त हिकु ज़ाल काफ़ी आहे। दोस्तो, प्रोग्राम सईं राह जो सफ़र 19 प्रोग्राम आहे। ॿी शादीअ जा शरई उसूल अव्हांखे ॿुधायां पियो। नसाई तिरमिज़ी में रवायत कयल हदीस आहे, मन कानत लहू इमरातान यमीलु मा इहदाहुमा अलल उखरा जा यौमल क़ियामत वाहिद शिक्कैहि साकितुन। मुंहिंजे आका फरमायो, जंहिं माण्हूअ खे 2 ज़ालूं हुयूं, हिक खां वधीक ॿी ॾांहुं माइल रहियो, हिक जा हक़ अदा न कयाईं, उहो माण्हू क़यामत वारे ॾींहुं इन हाल में उथंदो जो उन जे जिस्म जो हिकु पासो किरियल हूंदो। यानी 2 शादियुनि वारा जेके ॿिन्ही सां हिकु जहिड़ो न हलनि, त उहे क़यामत वारे ॾींहुं इन हाल में उथंदा जो हिकु पासो सुकल हूंदो, हिकु पासो मारियल हूंदो। माण्हू परे खां सुञाणंदा त इहे ज़ालिम आहिनि जे 2 ज़ालुनि में बराबरी न कंदा हुआ। दोस्तों, किताबनि में अचे थो हज़रत अली करम अल्लाह वजहुल करीम खे 2 घर वारियूं हुयूं, अम्मा आयशा सिद्दीक़ा खां पोइ माफ़ कंदा, हज़रत अम्मा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर जी पाक दामन न्याणी हसनैन करीमैन जी अम्मा साइण जेका हुई, उन्हीअ जे हूंदे त हज़रत अली साईं ते ॿी शादी करणु मन हुई, हराम हुयो निकाह अम्मा ख़ातून जिन जे हूंदे। पर उन्हीअ खां पोइ हज़रत अली साईं जेके शादियूं कयूं, उन में 2 घर वारियूं हुयूं। हिक वटि वेंदो हो त अधु दरहम जो गोश्त वठी वेंदो हो, वरी ॿीअ जे वारे में वेंदो हुयो त बि अधु दरहम जो गोश्त वठी वेंदो हो। हज़रत मुजाहिद फरमायो त अल्लाह जा बाना ज़ालुनि में बराबरी खे मुस्तहब सम्झंदा हुआ, एसि ताईं जो जीअं हिक ज़ाल वटि अतुर मखे वेंदा हुआ, ॿीअ वटि बि मखे वेंदा हुआ। हज़रत मोहम्मद बिन सीरीन रज़ी अल्लाह अन्हु हिक ज़ाल जे वारे में ॿी ज़ाल वटि वञी वुज़ू करण खे मकरूह सम्झंदा हुआ। दोस्तों, हलूं था सना ख़्वानी ॾांहुं, वरी प्रोग्राम में शामिल आहियूं।
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं राह जे सफ़र में होणी हो प्रोग्राम। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शारी ताहिरी। दोस्तो, ॿी शादीअ जे शरई उसूलनि ते पाण अॼु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। दोस्तो, इहा फितरी ॻाल्हि आहे त औरत लाइ पहाज जो सूरु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। औरत ॾुख सूर सही वेंदी आहे, ग़ुरबत मिसकीनीअ ते राज़ी रही वेंदी आहे, पर पंहिंजे मुड़ुस खे ॿी ज़ाल सां ॾिसणु उनखे जबल खां वधीक ॾुखियो लॻंदो आहे। उन करे ॿी शादी जो शौक़ु रखण वारनि खे इन ॻाल्हि खां बाख़बर रहणु खपे त ॿ ज़ालूं वॾो इम्तिहान आहिनि। दुनिया जी ज़िंदगीअ में बि इम्तिहान ऐं आख़िरत जी ज़िंदगी लाइ बि इम्तिहान आहिनि। हिकिड़ी ज़ाल खे प्यारु ॾेई ॿी खे न ॾिए त दुनिया में आज़ार ऐं आख़िरत में बि ख़्वार। अगरि ज़ालूं सब्र वारियूं आहिनि, तबियत मुआफ़िक़ आहिनि त सुकून आहे, वरन त दुनिया में ई दोज़ख आहे। दोस्तों, हदीस पाक आहे, ला तस्अलिल मरअतु तलाक़ल उख़रा लितक्तफ़िय मा फ़ी इनाइहा। सुनल कुबरा नसाई जी रवायत कयल हदीस आहे। का औरत ॿी औरत पहाज जी तलाक तलब न करे तां त पलटे विझे जेको कुझु उन जे थांव में आहे। यानी हिकु पहाज खे ॿी पहाज जी तलाक वठण जो मुतालबो मुड़ुस खे करणु नाजाइज़ आहे। असांजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घणियूं शादियूं कयूं, उन में हज़ार हा हिकमतूं ऐं राज़ आहिनि। सभिनी खां आम ॻाल्हि हीअ आहे त सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणियूं शादियूं करे पंहिंजी उम्मत खे सबक़ु सेखारियो त घणियुनि ज़ालुनि सां कीअं बर्ताव कजे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो घराणो उम्मत लाइ दर्सगाह आहे। अचो ॾिसूं त सुहिणा हबीब करीम पंहिंजे घर वारनि सां कीअं हलंदा हुआ। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमायो त उम्मुल मोमिनीन बीबी सफ़िया रज़ियल्लाहु अन्हा जहिड़ो सुठो ताम ठाहींदड़ मूं ॿिए कंहिंखे न ॾिठो। हिकु ॾींहुं ताम ठाहे मुंहिंजे वारे में हुज़ूर जी ख़िदमत में मोकिलियाईं। मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी। फ़मा मलकतु नफ़्सी अन कसरतुहु फ़क़ुल्तु या रसूल अल्लाह मा कफ़ारतुहु क़ाल इनाउन क इनाइन व तआमुन क तआमिन। नसाई जी रवायत कयल हदीस आहे त मां पंहिंजे वस में न रहियसि, थाम भञी छॾियमि, ताम बि ज़ाया थी वियो। पोइ अर्ज़ु कयमि, या रसूल अल्लाह, इन जो कफ़ारो छा आहे? फ़रमायाऊं, थाम जो बदिलो थाम ऐं ताम जो बदिलो ताम। यानी हुज़ूर जे घर वारनि खे बि नाराज़गी थींदी हुई ऐं पाण हुज़ूर जी मौजूदगीअ में अम्मा साइण रवायत थी करे त बीबी साइण उहे बीबी सफ़िया हज़रत उमर फ़ारूक जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीक़ा जे हूंदे अम्मा आयशा सिद्दीक़ा जे वारे में ताम तयारु करे मोकिलियो हो त इहो सॼो मरहलो अम्मा आयशा सिद्दीक़ा खां ई थियो हुयो। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा फरमायो त हिकु ॾींहुं उम्मुल मोमिनीन सौदा बिन्त ज़मा रज़ियल्लाहु अन्हा मूं वटि आई, अची वेठी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे उन जे विच में वेठल हा। मूं हलवो ठाहियो खणी आयसि, सौदा खे चयुमि त खाउ, चयईं त मां असुलु न खाईंदसि। मूं चयो, अल्लाह जो कसम तूं ज़रूरु खाईंदीअं, न त तुंहिंजे मुंहं खे मलींदसि। चयईं, मां न खाईंदसि। पोइ मूं थोरो खणी उन जे मुंहं खे मलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली रहिया हुआ, मुस्कुराए रहिया हुआ, पाण असांजे विच में वेठल हा। वरी सौदा हलवो खणी मुंहिंजे मुंहं ते मलियो ऐं पाण मुस्कुराए रहिया हुआ। दोस्तों, हीउ हिकु अहिड़ो मौज़ू आहे जेको अणखुट मौज़ू आहे, लेकिन छा कजे, वक़्तु इजाज़त न पियो ॾिए। पंहिंजे बचड़नि हलो अयाल जूं ज़िमेदारियूं उन्हनि सां बि मुंहुं ॾियणो आहे। नौकिरी, धंधो, कारोबार, रोज़गार, उनखे बि अहमियत ॾियणी आहे। तबलीग, तक़रीर, तहरीर, इहे पंहिंजी जाइ ते, पर पंहिंजे घर बचड़नि जे ज़रिए मुआश जे लाइ बि निकिरणो पवे थो। साईं राह जो सफ़र उणिवीहों प्रोग्राम मौज़ू ॿी शादीअ जा शरई उसूल। जेतिरो कुझु अल्लाह ताला मूंखां चवायो मूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ु कयो।
मां थोराइतो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। जन दोस्तनि जा कमेंट मुंहिंजे स्क्रीन ते नज़र अचनि पिया, उन्हनि जी शुक्रिया अदाई कयां। मोहतरम ज़ुल्फ़कार शाहनी साहब, अव्हां जी महिरबानी। ज़ाहिद हुसैन, जोकियो नईम, ज़ुल्फ़कार हाशमी साहब, अव्हां जी महिरबानी। सैयद उमेद अली शाह पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु रहिया। शेर हाजन निज़ामाणी, शेर मोहम्मद पाण सां हाला खां गॾु रहिया। मक़सूद बोज़दार पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहिया। हाफ़िज़ तुफ़ैल अहमद नेमती, लाला बरकत बलोच बाकराणी जो सीनियर सहाफ़ी हाफ़िज़ तुफ़ैल अहमद सां गॾु अख़्तर अली अख़्तर, ख़ासखेली ताहिरी। दोस्तो, हिन प्रोग्राम जो तमामु बहितरीनु डिज़ाइनर उनखे चइजे, छा चइजे, तमामु बहितरीनु हुनजो किरदारु आहे अख़्तर अली, जज़ाकल्ला। उन सां गॾोगॾु असां सां रेडियो लिसनर क्लब झोल जा दोस्त मीर अकरम टालपुर ऐं हुनजी पूरी टीम रही। अब्दुल्ला गफ़ारी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहिया। सदाम अकबर दर्स पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहिया। आबिद अज़ीज़ थाणे बुला ख़ान खां कोहिस्तान खां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहियो। हाफ़िज़ असदुल्ला ॾाहिरी, अल्लामा मोहम्मद इदरीस ॾाहिरी साहब बुलबुल मदीना मुफ़स्सिर क़ुरान जा फ़र्ज़ंद पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। ऐं उन सां गॾोगॾु उमर फारूक ताहिरी, रब नवाज़ खोसो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहियो। ऐं अवेस करनी, बहितरीनु असांजो शाइर लेखक, पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहियो। मोहम्मद सिद्दीक़ ताहिरी, अव्हां जी महिरबानी, अव्हां सभई हिन प्रोग्राम में शामिलु रहिया। असांजी भेण सिंधु सिंधी साहिबा असांजे हिन प्रोग्राम में शामिलु रही। अल्लाह ताला खेनि बरकतूं, रहमतूं, घर में शफ़क़तूं, इज़तूं, लॼ लोईअ जी हिफ़ाज़त फ़रमाए। ज़ुल्फ़कार हाशमी, अव्हां जी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में शामिलु रहिया। ज़ाहिद हुसैन पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहिया। आवाम जी पुकार दाऊद ताहिरी बाखड़ो बलोचिस्तान खां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहियो। आजिस बुधानी एडवोकेट, एजाज़ एडवोकेट, अव्हां जी महिरबानी, अव्हां हिन प्रोग्राम में शामिलु रहिया। लख लाइक किरोड़ कुर्ब, अव्हां जूं मोहबतूं चाहतूं असां सां गॾु आहिनि। हमीद सारियो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु रहियो। हमीद सारियो, अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। दोस्त, बाग हुसैन साईं जोखियो पंहिंजे प्रोग्राम में हींअर शामिलु थिया आहिनि। साईं अव्हांखे भलीकार, एॾी देरि करे था यार अचो दीनी प्रोग्राम में। कोशिशि कयूं त असीं भाॼियूं कड़ न थियूं, कुल हुजूं त तोड़ निभायूं, शुरू खां आख़िर ताईं अलाह जे कलाम। सॼी दुनियादारी खे फेसबुक ते, सोशल मीडिया ते पाण टाइम ॾियूं था, पर ख़ुदा जी रज़ा वास्ते बि कुझु घड़ियूं कढंदासीं त अलाह राज़ी थींदो ऐं चारि चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, ॿियनि सां शेयर कंदासीं त ॿिन्ही जहाननि जो समर हासिलु थींदो, अजुर मिलंदो। इन्हीअ ते अव्हां लाइ दिली दुआऊं आहिनि। रब करीम अव्हां असां सभिनी जी इज़त, आबरू, रिज़्क़, रोज़ी, माल, मिल्कियत, दीन, ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। असां अव्हां जा कर्ज़, मर्ज़, फितना, मुसीबतूं, दर्द दफ़े फ़रमाए। अल्लाह करीम असां अव्हां खे शैतान जे सिर, ज़ालिम जे ज़ुल्म, हासिद जे हसद, नाज़रू जी बद नज़र खां महफ़ूज़ फ़रमाए। रब करीम असां अव्हां जे ओड़े पाड़े जो ख़ैरु फ़रमाए, घर बचड़नि जो ख़ैरु फ़रमाए। जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, पंहिंजे अहल अयाल जो, पंहिंजे अबे अमा, पंहिंजे उस्तादनि, ओड़े पाड़े जो, ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो हिन दुनिया जे अंदरि केर बि नाहे, बेसहारा आहिनि। इन ते पाण पंहिंजे प्रोग्राम मां मोकिलायूं था ऐं वेंदे वेंदे इसरार हैदर जी ख़ूबसूरत नात तव्हां लाइ छॾियूं थो वञा। अल्लाह वाही जारे पैर ताॾे ख़ैर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कुछ नहीं